वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा इन्नल्लाह अज़ीज़ुल गफ़ूर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। आबे मिसल महबूब हक़ खल्की खुदा जहले खलक खादिम सदन जिन्नु मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन छो जहान। चमक्या ज़मीनू आसमान कशफत दुजा बिजमालिही। नूर आका दर असुल नूरी सदुन सारो नसुल। सीरत सूरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। साईं इदरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आप। ही विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि व आलिही। सल्लल्लाहु अलैका या
माशाअल्लाह घणी जमात सभई सलाह शरीफ जो गड विरद करायो वडे आवाज सां हिकड़ी जुबान सां वडे आवाज सां सल्लल्लाहु अलैहि मोहतरमुल मकाम उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम प्यारा मुसलमान सुन्नी भाइरों अल्लाह जल्ल मजदू जे फज़ल करम सां खाई शहर में इन फकीर जी एवां जी हाज़री लगी आ दिली दुआ थी के जीत जन अंजुमन गुलजारे मोहम्मदी वारन है न प्रोग्राम में कोशिश कई अल्लाह उनके रिज़्क़न में रोज़न में बच्चन में मालन में उम्र में औलाद में इज्जत में बरकत अता फरमाए इनके छा थियो जने ठगी हां शोर थियो मुखा पहिरियां आलम बामल मुजाहिद दीनो मिल्लत उस्ताजुल उलमा हजरत अल्लामा मौलाना क़िबला साईं मुफ्ती अहमद अली सिकंदरी जन तमाम सोने अंदाज में तवां के अल्लाह जे वलियन अल्लाह जी कामिल आरफ बंदन जी मकाम मर्तबे जी बारे में मालूमात ॾिनी पई ये फकीर भी चंद मारूज़ा तवांजी खिदमत में पेश करे इजाजत वठंदो अज जो मौज़ूआ हुआ त हजरत गौसे आज़म कुतुब आलम महबूब सुबहानी न सिर्फ पी रहा बल्कि पान अल्लाह जा कामिल अकमल वली हुजन सां गॾोगॾु आलम रब्बानी तंहिं करे साईं जन जी इल्मी ख़िदमतुनि खे बयान करण खां पहिरियां क़ुरान करीम मां जेका आयत शरीफ़ा पढ़ी आहे उन जी मुतल्लिक़ चंद फ़वाइद तव्हांजी ख़िदमत में पेश कया अल्लाह ताला फरमाता है इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिही इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा इन्नल्लाह अज़ीज़ुन गफ़ूर अल्लाह जी कुरान ते सभई दिल खोले जो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वारा कुरान पढ़ी ॼाणन कुरान जा माहिर कुरान के समझण वारा कुरान जो तफसीर बयान करण वारा अल्लाह जो शान ऐं मकाम वारो किताब अल्लाह ताला कुरान करीम में भी जगह ते फरमायो या अय्युहन्नास क़द जाअतुकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस्सुदूर व हुदम व रहमतुल लिल मुमिनीन इंसानो अहां वट मां रब जी तरफ खां नसीहत आई साईं रिपीट बंद कयो थोड़ो लाइट ही कुछ रिपीट बंद करे छॾियोसि
अवां वट मां रब जे तरफ़ खां नसीहत आई आई ऐं सीनन जे बीमारन जे ला शिफा ऐं मोमिनन जे ला हिदायत रहमत वारो किताब आयो आ। वरी बे मकाम ते अल्लाह ताला फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। असा कुरान करीम के मोमिनन जे ला शिफाई रहमत करी नाज़िल कयो आ। वरी बे मकाम ते फरमाए तो लौ अंज़लना हादल कुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाहि व तिलकल अमसालु नदरिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफक्करून। अल्लाह से जो असी जेकर ही इन कुरान के जबलन ते नाज़िल कयो अवी ॾिसो हाँ जबल अल्लाह जे खौफ में जरा जरा थी वञनि। ए मिसाल असी मानन जे ला बयान कमायूं मन ही तफक्कुर कर सोचीन ये छा सोचीन त अल्लाह ताला असा के तवा के हिते इन जिंदगी में लग़वियात जे ला न अजायर कचहरन जे ला न गिलाउन ला न कारन ला न परावन हकन के खाइण जे ला न ऐं जिंदगी बद किरदारन में गुजारण जे ला न। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। हयाती मौत अल्लाह इन ला पैदा ता में आजमाई तवा में केड़ा मानू जे के सोना अमल था कर। अजीज दोस्तों अल्लाह ताला जी जात बाबरकात जी महबूब जा गुलाम हो। अल्लाह ताला सा तवा के कुरान सा नीह दे कुरान सा मोहब्बत दे कुरान सा प्यार दे। दुरूद शरीफ पढ़ो तो एकड़ी हदीस शरीफ तवा के बुधाए जी ओले का बाद में पंजे मौजू दे वणू वडे आवाज सा मिली करे सल्लल्लाहु अलैहि या मदीने शरीफ जे शहर में हजरत अबू ज़र ग़िफ़ारी रदी अल्लाह ताला अन्हु नबी करीम के अर्ज कयो या रसूल अल्लाह औसनी मुखे वसीयत कयो मुखे एड़ी गाल दस्यो जेते अमल करे मां दीन दुनिया जो बरकतूं हासिल कया। साईं फरमायो या अबा ज़र ओ अबू ज़र अलैक बितक़वल्लाहि फ़इन्नहु रासुल अम्र कुल्लिही तो ते खुदा जो खौफ लाज़िम हर शे जो असल हुआ हर शे जी बुनियाद है। व अलैक बितिलावतिल कुरानी फ़इन्नहु नूरुल लक फिल अर्दि व ज़ुख़रुल लक फिस समाई। ऐ तो ते कुरान जी तिलावत भी लाज़िम है। जमीन में तुझे ला नूरा आसमान में तुझे ला नेकिन जा ज़ख़ीरा है। इन कुरान में अल्लाह पियो चवे मुझे बंदन मां मुखा आलिम ईद जंदा आहिन। अल्लाह अजीज़ा गफूरा आलिम ईद जंदा आहिन। केड़ा आलिम कुरान करीम जे मुफस्सिर लिखियो आ इन मां मुराद हुई आलिम आहिन जेके इल्म पढ़ी उन ते अमल कंदा आहिन। जेके इल्म पढ़ी उन ते अमल कन शरीयत में वो आलिम अल्लाह वट वो आलिम नबी करीम वट वो आलिम जेकॾहिं केरु चइजे असां घणा आलिम ॾिठा आलिम आहिनि पर उहे अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे अल्लाह जी ख़शियत कोन्हे अल्लाह जो डप कोन्हे तो वो आलिम कोन्हे। अल्लाह जे नज़दीक आलिम हुआ जंहिंमें अल्लाह जो ख़ौफ़ आहे। मदीने जे मीर जे नज़दीक आलिम हुआ जंहिंमें अल्लाह जो ख़ौफ़ आहे। हाने बाबा ही आयत खाई वारा छा पई चवे त जेके आलिम आहिनि उहे ई डिजंदा आहिनि
हालांकि हिकड़ी बी आयत आहे हिन आयत में इन्नमा कलमे हसरा यानी इनमा मुराद आल मन खे ई डपा ॿियनि खे कोन्हे। वरी हिकड़ी बी आयत तव्हांजी ख़िदमत में पेश कजे उन में अल्लाह ताला फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम मोमिन उहे जॾहिं उन्हनि जे साम्हूं अल्लाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे उन्हनि जूं दिलियूं रब जे ख़ौफ़ में ॾकी वेंदियूं आहिनि। हाणे इन आयत मां वरी मालूम थियो त मोमिननि खे बि ख़ौफ़ आहे। हुन आयत मां मालूम थियो त आलमन खे ई ख़शियत ऐं ख़ौफ़ आहे। आलमन लिखियो त ॿई आयतूं सही आहिनि। ॿिन्ही आयतुनि में तत्बीक मुताबिक़त कीअं कजे तारुज़ कोन्हे को। मोमिननि में बि अल्लाह जो डप आहे पर मोमिननि खां वधीक मोमिननि जे दर्जे ऐं ख़शियत खां वधीक अल्लाह खां डिॼण वारा नबी करीम जे दीन जा आलम आहिनि जिन जे बारे में मुझे नबूवत फरमायो इन्नल उलमा वरसतुल अंबिया व इन्नल अंबिया लम युवर्रिसू दीनारन वला दिरहमन वलाकिन वरसुल इल्म। साईं फरमाइंदा आलम ई नबियन जा वारिस आहिनि। नबियन वरसे में माल कोन छॾियो दिरहम कोन छॾिया दीनार कोन छॾिया मिल्कियत कान छॾी ज़मीनूं कोन छॾियूं पैसा ज़र ज़मीन उन्हनि पंहिंजे वरसे में कोन छॾिया। उन्हनि जो वरसो इल्म ऐं रब्बानी आलिम मदीने जे मीर जा वारिस आहिनि। जन जे दिलनि में अल्लाह जी ख़शियत उन्हनि जे मजलिसन में वेंदा कयो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इज़ा मररतुम बिरियादिल जन्नत फरताउ जॾहिं जन्नत जे बागन खां लंघो खूब खाओ ढो करे खाओ। साहब नर्ज़ को या रसूल अल्लाह दुनिया में भी जन्नत जा बाग व मरियादुल जन्नत केड़ा जन्नत जा बाग। साईं फरमायो मजालिसुल इल्मी वल उलमाई इल्म आलमन जो मजलिसूं ए जन्नत जा बाग हर इनन में विंदा कयो। ये अज हिते तवी आयो अल्लामा मुफ्ती अहमद अली जे निकाह ते सुणी तकरीर सा मुस्तफीद थियो। ही हिकड़ो आम जगह काने का जिते खुदा जे दीन जो गालियों थींदियूं हर ओए जगहों जन्नत जा बाग बंदी विंदा। पीरन जो पीर आलम वाह पीरन जो पीर घर खां निकतो आम खानदान माल आम खानदान जो तेरी नस्ले पाक में है बचा बचा नूर का। अतमदे गणी जो सुभान अल्लाह डरा न थियो। तेरी नस्ले पाक में है बचा बचा नूर का तू ऐ नूर तेरा सब घराना नूर का। अरे बे इजाजत उनके घर जिब्रील भी जाते नहीं कदर वाले जानते ऐ जोशाने अगल बे। असा का वध केरा अहल बैत जो नौकर असी अहल बैत सा मोहब्बत था कयूं तई अहल बैत सा मोहब्बत जी दावा करी नबी जे साहबन की खटवत गालायो साईं जे साहबन ते तबरा कयो साईं जे साहबन ते लानतू कयो। असी जमयू अहले सुन्नत मसलक इत्तिदाल असा जो मसलक है मेहरबानी असा जो मसलक है त नबी करीम जे जी असा के असा जी हुजूर जे साहबन सा मोहब्बत है ए असा जी नबी करीम जे एक एक बच्चे सा मोहब्बत है। असी जी हुजूर जे सहाबन जा नौकर आहियूं ती असी नबी जे बच्चन जा भी गुलाम। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी।
उलमाए अहले सुन्नत अकीदे के मजबूत बनायो गप जा किला ने मजबूत थी अहले सुन्नत व जमात जे अकीदे ते भी रहो ये जान वने ते वणन दे सरकार मदीना जी दामन असी न छड़ींदासी न को रसूलुल्लाह जी दामन छड़बी न को सहाबा जी दामन छड़बी न को अहल बैतल जी दामन छड़बी सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। गौसे आजम जो पीर हजरत अबू सालिह मूसा जंगी दोस्त वडो मुजाहिदन वारो रियाज़तन वारो एकड़े दफे नहर जे किनारे सां पियो वने वींदे वींदे हजरत अबू सालिह जी नजर एकड़े सूफ ते पईया भुख लगी हुई खुदा जे कामिल वली सूफ खणी खाधो खाई जो बस कई यार जे तरफा न्यापो आयो पैगाम आयो अबू सालिह मुझे इजाद मालिक जे इजादत का सवा सूप की खाधो थई बेटा फरमाया तो यार सदाए हर को जानी जुबानी आगे आसानी कम पिए थी कल पवे मोहब्बत जे मैदान में कुड़ी पौका है छड़ा सागा अरवाह जा लाहूती लाहे इश्क ना गाहे खबर खादन की पवे। अबू साले जो सूफ खादो यार जे तरफा न्यापो आयो डोरापो मिलियो मालिक जे इजाजत का सवा कीअं खाधी मालिक जे मोकल का सवा कीअं खाधी हाणे मालिक जे जाच में निकरी पियो आ नहर जे किनारे खे वठियो पियो अचे ईंदे ईंदे ॾिठाई नहर जे पासे में हिकिड़ो बाग आ हवा जे झूटन ते उन मां सूफ लुढ़ंदा पिया अचनि साईं अमदर हज़रत अब्दुल्ला सोमई वटि आया इब्ला मां अवां जे बाग मां अवां जे इजाजत का सवा सूफ खाधो आ साईं फरमाइनि पिया ॾिसी समझी विया ये आम माण्हू कोने राज पिया सूफ खाइनि ही त को खुदा जो कामिल वली आहे क़िबला तहां जे बाग जो सूफ खाधो अथमि हाणे माफ़ी मिले या पैसा वठो साईं पिया फरमाइनि बाबा माफ़ी कान मिलंदी कुझु सालनि ते मुंहिंजे बाग जी गुड थो करे कुझु सालनि खां बाद में आयो क़िबला हाणे त माफ़ी मिले साईं फरमाइनि पिया बाबा अञा माफ़ी काने का अञा मुंहिंजी न्याणी अखियुनि खां ॾिसे कोन थी कननि खां ॿुधे कान थी हथनि खां वठे कान थी पेरनि खां हले कान थी उन सां तोखे शादी करणी पवंदी क़िबला मां राज़ी आहियां रुगी तूं राज़ी थी त मुंहिंजो रब मूंसां राज़ी थी वञे तंहिं फरमाईंदा ठीकु आहे निकाह थियो आहे राति जो टाइम आहे हज़रत अबू साले जो अंदरि कमरे में अचे ॾिसे त माशा अल्लाह अखियुनि खां बि सही हथनि खां बि सही पेरनि खां बि सही कननि खां बि सही मोटी तो अचे क़िबला वो ॾिसे बि पई ॿुधे बि थी हले बि थी पेर बि अथसि अवां जो ॾिसे कोन थी साईं फरमाए मां जो ॾिसे कोन थी मना कॾहिं ग़ैर मर्द ते उन जी नज़र कान पई आहे ॿुधे कोन थी अल्लाह जे क़ुरान खां सवा का शइ न ॿुधंदी आहे हले कोन थी बिना उज़्र शरई खां सवा कॾहिं हवेली खां ॿाहिरि न निकिती आहे ओ खाही जा गैरतमंद सुन्नियो सच्ची ॿुधाइजो त जंहिंजो पीर बि एतिरो कामिल हुजे जंहिंजी मां बि एतिरी परहेज़गार हुजे उन्हनि जे वजूद मां अब्दुल कादर जिलानी जहिड़ा जवान न ईंदा त केरु ईंदो। सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे इज्जत के मुफ्ती जे हथ में ना है इज्जत के एमपीए जे हथ में ना है इज्जत के वडेरे जे हथ में ना है इज्जत के सियासतदान जे हथ में ना है इज्जत ऐं ज़िल्लत जो मालिक अल्लाह वा खुदा की मर्जी आ जेके अजीज करे खुदा
जी मर्जी आ जेके जलील करे हे अल्लाह जे हथ में आ गौसे आजम के जो इज्जत मिली इब्न जोजी पे चवे न बस असा जेड़ो आ फलाणो आ टीड़ो आ मटीड़ो आ इब्न जोजी जो एकड़ो साथी हो जे जो नालो हो अबुल अब्बास उन सा गॾजी इब्न जोजी पान हजरत गौसे आजम जे दरस में विया त गौसे आजम तकरीर कंदो असी वरी तकरीर मां हली चुकूं कढंदासीं हाणे हिनन जो को रस्मी रवाजी बोलिया कारी हिकड़े कुरान जी आयत पढ़ी गौसे आजम उन जो हिकड़ो तफसीर कयो मौलवी इशारो कयो ॾियाला वाला अचे थो जी मूंखे अचे थो बियो तफसीर जी अचे थो टियों तफसीर जी अचे थो चौथों अचे थो पंजूं छहूं सतूं अठूं नवूं ॾहूं यारूं अचे थो ॿारहूं जो तफसीर गौसे आजम कयो चई न से मूंखे कोन थो अचे तेरूं कोन थो अचे चोॾहूं कोन थो अचे 40 तफसीर हिकड़ी आयत जा हज़रत गौसे आजम कया पाण जरा इहो लफ़्ज़ फरमायो हाणे काल खे छॾे असीं हाल ॾे था अचूं इहो जो गौसे आजम चयो इब्न जोजी उथी रड़ियूं करे कदमन ते अची किरियो जे तो ही आम पीर नाहे आलम वाहे त मदीने जे मीर जो दादलो फर्जंद भी आहे तू है वो गौस के हर गौस है शैतान तेरा डरा थी विया हो खाई वारा खाई हेठ हूंदी आहे जितनी भी हेठ थी विया हो तू है वो गौस के हर गौस है शैतान तेरा तू है वो गैस के हर गैस है प्यासा तेरा जो वली कबल हुए या बैत हुए या होंगे सब अदब रखते हैं दिल से मेरे आका तेरा अतमते खनी जवाना जी बच्चन वांगुर तू है वो गौस के हर गौस है शैतान तेर जो वली कबल हुए या बैत हुए या होंगे सब अदब रखते हैं दिल से मेरे आका तेरा सल्लल्लाहु अलैहि या गौसे आजम के मदीने जे साईं दिनी आला हजरत अजीमुल बरकत रहमतुल्लाह अलैहि तो चवे फरमाए तुम मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले बामो जी तारीफ तो कौन थी हले ने साईं जी थी हले इन्हीं जे करे ओडे तवज्जो कजो मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले दी खुल्द जनाबे रबिया को बिगड़ी लाखों की बनाई है एकड़े दफे हजरत अबू हुरैरा नबी करीम की खिदमत में आयो अर्ज के या रसूल अल्लाह अस्माउ मिनका हदीथन कसीरन अंसा ॾाढियूं तव्हां खां हदीसूं तो ॿुधां पर मूंखे विसरियूं थियूं वञनि
हाणे नबी सही छा चवे अदा तोखे वेसर जी बीमारी आ पो तू के हकीम जो वजी पासो वठ या तोखे पो हकीम साहब को खमीरो ठाहे दे को इतरी फुल ठाहे दे को मजून ठाहे दे तू के हकीम जो पासो वठ मूं वट छाहे सहाबी के नबी करीम ये चवे हां पर सहाबी जो अकीदो आ तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानब मुझे जी में आजार जा अनवा साहिब ने शिफा मियां मरीजन के साइता का डाडू हदीसों तो बुधा याद को थियूं रहन वटी